जय झूलेलाल। सिंधी स्वाद में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु पाण दिलपिस ठाहिण वारा आहियूं। दिलपिस ठाहिण जे लाइ सभिनीनि खां पहिरीं गैस ते तई गरम करणु रखो। आने उनमें अधु कटोरी घी विझो। घी एकदम गरम थी वञे त उनमें 2 कटोरी कणिक जो अटो विझो। गैस खे एकदम घटि करे विझो ताकि अटो ॿरे न। हिन खे हलाईंदा रहो जेसिताईं अटो अने घी मिली वञनि। अटे घी खे 5-7 मिंट जे लाइ पकाईंदा रहो। हिन जो रंग नासी थी वेंदो अने हुन मां खुशबू भी निकिरंदी। स्वाद जे लाइ पाण हिकु नंढो चुमिचो इलायची पाउडर जो विझंदासीं। हिन खे हलाईंदा रहो। मां अॼु दिलपिस ठाहियां पई छोकी दिलपिस ठाहिण जाम सवलो, स्वादिष्ट अने सेहतमंद भी आहे। गैस खे बंद करे विझो। हिकु कटोरी कटियल गुड़ विझो। गैस पहिरीं बंद करबो ताकि गुड़ ॿरी न वञे। गुड़ पिघलण लॻी वेंदो। गुड़ खे हलाईंदा रहो जेसिताईं हू अटे में घुली वञे। पहिरीं खां हिकु थाली ते घी लॻाए रखो। दिलपिस खे हिन थाली ते मथां लाइ विझो। चुमिचे सां हिन थाली ते दिलपिस खे पथारे विझो। जॾहिं दिलपिस गरम हुजे तॾहिं हुन खे चाकू सां छियाक ॾेई छॾो। हीअं दिलपिस खे कढण में सवलो थींदो। मथां हिकु वॾो चुमिचो खसखस विझो। अधु कलाक जे लाइ दिलपिस खे जमाइण जे लाइ रखी छॾो। दिलपिस खाइण जे लाइ तयार आहे।